करीम जी ज़ाते पाक जे असा सभिनी ते किरोड़ आयशा फरमाए सैयदुल मुरसलीन खातमुन नबिय्यीन सय्यिदो अरब वल अजम हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा अहमद मुस्तफ़ा सरवरे असफिया सल्लल्लाहु तआला अलैहि व आलिहि वसल्लम को उम्मती बनायो। साजानो पुरवकार प्रोग्राम अज़मत मुस्तफ़ा व शान अहल बैत कॉन्फ्रेंस निहाल में प्रोग्राम सजायो वेंदो आहे ऐं उहो ईसाई प्रोग्राम आहे जंहिंमें असांजा हादी रहनुमा कुतुबे दौरान कयूम ज़मान क़िबला महबूब मुर्शिद करीम नव्वरल्लाहु मरक़दहू तशरीफ फरमा थींदा हुया। हाफिज अल्लामा अबैदुल्लाह साहब हुसैनी, मौलाना नेक मोहम्मद साहब हुसैनी, अदो अमीर जान हुसैनी, दोदा खान हुसैनी या दीगर गोठ वारा जेके भी आजमानी बिरादरी वारा आहिनि उन्हनि साजी रवायत के ज़िंदा कंदे अज असांजे तव्हां सभिनी जे लाइ जाए नशीने गौसे ज़मां कुतुबे दौरान कयूम ज़मां जुमे दे वक्त क़िबला व काबा महबूब मुर्शिद करीम सामी सखी बाबा दामत बरकातुल आलिया के दावत दई असा के दीदार करायो आहे। आवाज नथो जेका जागी लगाओ। या गाल अवां के कतन ज़हन में रखनी काने तो बाबा साईं वॾा ईंदा हा हाणे साहिबजादा था अचनि। असांजे पाकिस्तान जी अजीम हस्ती हजरत गौस बहाल हक ज़करिया मुल्तानी रहमतुल्लाह अलैह तव्हां जेके वॾा वेठा उहे भले ख्याल कयो। अॻे असांजे भी जागीर में दिल्ली वारा फकीर ईंदा ॻाल्हाए छॾो था। हाणे भी चए थो अचनि था पोइ हाणे उहे उन्हनि मोहिनी या ॿिया हिन मिड़े कमु थिए थो। उहे दिल्ली वारा फकीर गौस बहाल ज़करिया मुल्तानीअ जे मुरीदनि मां हूंदा हुआ। उन्हनि जी ॿी का लालच वग़ैरह न हूंदी हो, बसि हो दिलो हिन जो कराईंदा वधीक न। हाणे वारा त फकीर पिंडनि नथा बंदूकूं खणी ॻाल्हाए छॾियो। अलाह अॻे हीअं चवंदा आमिर खणंदा अलाह जे नाले ते, हाणे हीअं था कनि।
हाल वो गौस बालक ज़किया मुल्तानी रहमतुल्लाह अलैह जो मुरीद जगमल एक दरगाह शरीफ ते आयो त बुजुर्ग वट बूढ़े खाल के बूढ़े भाई जुमा तो करा ये त काज उठ जाए ओ बुजुर्ग उन जे ला उठी भी वो अन्न जी दिल्ली भरे नहीं ऐ वरी जन हो वयो त पाण बीठा रहा जेस ताईं के हो न ज़ाहिर को थी ऐ अखिर का गायब थे त हो वेही रहियो हाणे जी वेही रहियो न सदस जे मुरीदन गुलामन फकीरन पुछो त केबला शाराज हो जो अवा इनके खिदमत भी कई अदब में उथिया भी सदस मिलिया भी ऐ वयो तो सदस अदब जे ला ता उठी भी बीठा ऐ जेस ताईं नजर भी अचे उस ताईं बीठा रहा ऐ ता वेही रहियो अब मदद सुन एने छापा सा अब कई जरा रे हो अभी ऐसा सिंधी सुधना करना अल्लाह बना दे ठका थे तो 10 लगी भाई ता सजो बस आगे में हाले याद सदी रात गाते ना सब सुई में लिखिया भाई हां बस कम थियो ना रे बस करे मारो वाय जो अद दे ना मुदर सब रे दे साई ऐसा में चालू करे साई एक बार चालू करे हां छावरी छातो करे पजे घोट जेला सिंगारो का कंको चाचा हथ बचे कड़ी सुभान अल्लाह तवा के हेदे कोले चली जाए कारू कभी जई के नदा कोरा के न चली तने के कहां ना बाकी बुतो अरे मैं काल काते चली यार ते काल में जाए वापस यहां से चली इस्तकबाल वही जो इस्तकबाल यही गाल है तवा जो क्या शुरू होली माना जन्म हो भयो हलो त इतने मुरीद ने पूछो त सही का सैयद हो बुजुर्ग हो अच्छा हो जो तवा ए भी इस्तकबाल कयो ए तवा उठी बीठा तवा ताजीम कई तवा इज्जत कई छा फरमाए नजर के गौस बालक ज़किया मुल्तानी रहमतुल्लाह जो मुरीद हो ए जड़ी बद असावत आयो त मुल्तान शरीफ मां हजरत गौस बालक ज़किया मुल्तानी वाजे मजार मां उठी भी दिसे जो त मुझे मुरीद जी इज्जत करे थो तो करे सुभान अल्लाह आवाज सभी जो लायो सिर को आवाज मेरे तक आवाज कर खपे ये ता मेजबानो ये मां भी मेजबान सुभान अल्लाह ता भी जाके जाओ मां भी जाके रहो ये मान को ना मां भी भाई मेजबानो तो असा सभी जे मुर्शिद अचे तो सुभान अल्लाह अतमते कड़ी सुभान अल्लाह बम्बे डकड़ी ता बुला के छजो सीए के चलायूं था बुधो फरमाए तो गौस बाल ज़किया मुल्तानी मजार मां उठी भी दिसे तो मुझे मुरीद जी इज्जत करे थो या न थो करे आओ हिन जे लाइ न उठो बीठो होस गौस बाल ज़किया मुल्तानी जे लाइ उठो बीठो होस जॾहिं नज़र खां गायब थियो तो गौस बाल ज़किया मुल्तानी मजार जे अंदर वयो तॾहिं मां वेही रहियुसि जागीर वारो जे गौस बाल ज़किया मुल्तानी पंहिंजे मजार मां ॾिसे तो मुंहिंजी मुरीद जी इज्जत कनि था या नथा कनि मां कसम थो खणी चवां मुंहिंजो अकीदो आहे अॼु कमर वारो साईं रोज़े मां निहाल जो ॻोठ ॾिसंदो हूंदो सच्चा सुभान अल्लाह सुभान अल्लाह मुझे बचन जो ख्याल कर भाई अल्लाह मुझे ना छा करना मुझे बचना चाहता करना लाई दिल भर दिल विच देरे तेरे देखण दे विच फेरे अखिल में फेरा अंदर जो अखियों खोली दे तो मुर्शिद करीम सानिया सीने में मुर्शिद करीम सानिया जे चेहरे में वही मंजर नजर ईंदी जो मुझे हाथी कंबर वाले जे चेहरे में नजर ईंदी
वाइज कयो दरगाह शरीफ ते पे अज भी बल्लम न तो वाइज बद मौजू ते लगस आवाज कयो दरगाह शरीफ ते बारे शरीफ ते तो मुर्शिद करीम असा वफा की न कई गलायो जैसा कमर वाले साईं वफा कया वो गलायो न गलायो अमा वफा कई दुख में भी असा सा गड्डो सुख में भी असा सा गड्डो तकलीफ में असा सा गड्डो तवा चौदा सही बोल में असा बुझाऊंगा और कसम तो खड़ी चला अल्लाह जो जी साईं बोल हले भी मुझा मुस्तकरी व सदी सदी रात निंड न सदी सदी रात मुझा हाथी रहनमा निंड न कंदा हा ऐ हथ मचे उदाहरण खुदा जो कसमा ए भी है सदाई मां शाहिद आया मुके फरमाईंदा तो फिलहाल इलाके में वरी जमायत जो हाल रुसिया तो जमायत केड़े हाल में हा नबी जे प्यार कर वाला तो ऐसा है तवा जे लाए दाऊ इंतजाम बारगाह इलाही में अचना खड़ी जे तोरा बुदन वाला बुझो मालू वडेरा चटेरिया मालू खाना चटेरिया मालू सरदार चटेरिया और कब्र वाले साईं जो दुआ जे सदके बुदन के खुदा पीड़ो न छड़ियो हाथ में खड़ी जा देखे मानो सजा खाइया व्यापार सूरत में असा कुछ गलाए चले था असा कुछ है वो सूरत में अन्या भी मंगल में किनो तो कादे कयो अन्या भी किनो तो माल हाने कादे कयो बात जमा एक पीपले के दरे हेडो मालो है तो जो न था जैसे एड़ो भगवान बड़ो न तो हां मुझे मुर्शिद करीम दुआओं खुदा जो दुआऊं घुरियूं इल्तिजाऊं घुरियूं इन जे सदके कम थियो अर्ज पियो कयां त अॼु असां तव्हां वटि महबूब मुर्शिद करीम जा बचड़ा था अचनि लाई दिल भर दिल विच देरे तेरे देखण दे विच फेरे ए दिल विच कुतुब खुदाने ए दिल विच नूर आयाने ए दिल विच जुमल जहाने पर होवन वक्त भले रे लाई दिल भर दिल विच देरे तेरे देखण दे विच फेरे ए रे ती कमली दिल सियाणी अक फाक बाजो गैर न जानी ए कूड़ी कुल कहाणो अरे मेरे को हिक दी सिकी थे जो तफसीर तो करे हथ मचे खड़ी जो यारी दिन आवाज न आया या अली चई वही रोए थे एने न सुन तान वासो है हां वेदा हुई कोन नबी जे प्यारे कण वारो हे इश्क वारो ता के छा कदो सी मियां फकीर मोहम्मद उडो चांडियो चांडिया घणा उठावन ऐं फकीर मोहम्मद चांडियो उडो बुजुर्ग ऐं नक्शबंदी सिलसिले जो साईं फकीर मोहम्मद जान चांडियो उहो जेनी मल पंहिंजे दरगाह आस्थाने आलीअ ते हूंदो हो न त असुर जे टाइम में सियारे जो जनवरी में हाणे एतिरा सीअ कोन जॾहिं उन टाइम हूंदा जो तलाव बर्फ़ थी वेंदा पाण तहजुद जे टाइम में अचे तलाव जे कुंड में वेंचंदा हा पोइ वेंचंदा हा त माण्हू उन मां वज़ू कंदा हा पोइ जेॾी महिल साईं जे दफ़े अर्ज़ कयो त चए बेला हे सॼो तलाव बर्फ़ लॻो पियो आहे ऐं हे पाणी गरम आहे फरमायो त इहो असांजे जान जी गरमाश जेको अल्लाह जो जिक्र कंदा हो जेकर अंदर जी गरशा गरमाश ज़ाहिर थे त तव्हां गरम पानी के हथ अल्लाह अल्लाह नबी जे प्यार करवारो जय सच वांदो अली सही रवायत सा कर तफसीर था बयान कर हथ मच खड़ी जो या अली सबरी जो आवाज में खुली जो या अली हजरत अली बिन मुर्तजा शेर खुदा फरमायो अल्लज़ी जा बिसिद्दीक़ व सद्दक़ बिही पीर सिद्दीक़ में मुराद मुस्तफा करीम पीर सिद्दीक़ में मुराद सिद्दीक़ अकबर अल्लाह 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 भी
जमात सानी बावी जमात सानी सानी जो उर्स मुबारक नबी जे प्यार करवारो मुस्तफा करीम ने राज देवया ला मकान वया बैतुल मुक़द्दस में अंबिया के नमाज पढ़ाई है आसमान से हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अंबिया से मुलाकात की है सिदरतुल मुंतहा से बैतुल मामूर में मलाइका के नमाज पढ़ाई है सिदरतुल मुंतहा का देवया रफर जी सारी दे शान थे अब ते रवानो थे रफर सारी खत्म थी है खुदा दे हिजाब अंजात पार पर्दा पार कदो वींदो है हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अकेलो तो वजा पयो अल्लाह अल्लाह हुजूर फरमायो ख्याल पैदा थियो पर्दा जो पार कंदो वजा अकेलो है साथी को गड कोने आवाज आयो किस या मोहम्मद इन रब्बक युसल्ली हबीब भी तो जो रब सलात से पढ़े मुझे महबूब फरमायो सुन्नत की किताब नहीं तो हुजूर फरमायो तमा ये पे महसूस कया आवाज सिद्दीक अकबर जो है सुभान अल्लाह पर अब तो वाली सगोरा शिया फिके जाफरी वाला चाहता है अबू बकर जो आवाज अली जो आवाज हो मां सुन्नी आया अबू बकर जो मुरीद हा अली जो मुरीद आया पर जे करे अबू बकर जो आवाज आ तब असा जी अखर दिया अली जो आवाज आ तब असा जी अखर दिया खुदा करे वाली भी ये चवन अली जो आवाज अखर दिया सिद्दीक जो आवाज अखर दिया सुभान अल्लाह नबी से प्यार करवारो तेरे मुलाकात की दुनिया खैरुल बरिया दुनिया मोहम्मद दुनिया अहमद महबूब बेचुआ सुम्मतना फतदल्ला वकान काब कौसैन औ अदना फिर कमान जब फासिल अया करीब मेराज जब जो मौजूद आए अला वरा रात रब सा महबूब गुजारिया साद नहीं मुझा हादी मुर्शिद फरमाइंदा को जण वाले के खबर वे वठण वाले महबूब के खबर सुभान अल्लाह 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 हुजूर मोती आया अम्मा उम्महानी के घर में आया कड़ोल देसो भयो बिस्तरो गरम हुजूर जो खाली हरी रहो अम्मा उम्महानी सा अली जी भेड़ा फरमान सा उम्महानी जी हबीब रात में राज कयो रब जो दीदार कयो नाम करण ते भयो आया अम्मा तन्निया महबूबा या गाल बाहर न कजाए फरमाए उम्महानी गाल बाहर करिया जिए जो बाहर अवया साबो ने भागो अबू जेल मिलियो हुजूर अबू जेल हेडिया बेजो आयो फरमाया खबर बदई न मुजा साई मारात बैतुल मुक़द्दस भी वयो माए ला मकान ते रब जो दीदार भी कर आयो सुभान अल्लाह सबरी जो आवाज आए सुजाना तो सबरी की अबू जेल सी गयो नऊज़ बिल्लाह किनो कूल ये वची थदो निकतो जो असा नक्शबंदी सिलसिले जो सालार असा नक्शबंदी सिलसिले जो अगवान असा नक्शबंदी सिलसिले जो मुर्शिद हजरत सैयदना अमीरुल मोमिनीन खलीफतुल बिला फसल खलीफतुल अव्वल सैयदना व मुर्शिदना अबू बकर सिद्दीक रज़ियल्लाहु तआला अन्हु मिलियो चवे तो ओ अब्दुल्लाह है शायद नालो अब्दुल्लाह है दे बेचो आयो छागाया सही तो जो नबी वरी नहीं होगा शुरू करी थी साथो चवे सही दीदार करे आयो हा ला मकान घूमी बोटी आयो हा बैतुल मुक़द्दस गयो हा पर बोटी आयो अल्लाह वरजी रात गुजारिया बोटी आयो हा कड़ोल दे तो बिस्तरो गरम ए दो तुझे नबी ने बिस्मिल्लाह कूड़ गलायो अबू बकर तो जे अबू जेल तू तो चवी या मुझो महबूब तो फरमाए जय मान तो सवा तू जो महबूब तो फरमाए तो अबू बकर तो जे अबू जेल मोहम्मद सच थे सुभान अल्लाह न आवाज ना खुली खुली अतमत सुभान अल्लाह नबी जे प्यार करवारो मुस्तफा जे मोहब्बत करवारो अरे अरे अबू बकर मोटियो अल्लाह से कुरान नाज़िल कयो वल्लज़ी जाअ बिसिद्दीक़ व सद्दक़ बिही उलाइका हुमुल मुत्तक़ून जे सचवानो जे तस्दीक कई महबूबा नालो अब्दुल्लाह के सफीमा मां रब अज का को नालो सिद्दीक अकबर सुभान अल्लाह आवाज न सोचे
आवाज में खुली नालो सिद्दीक अकबर रखो बस इनके ज़बान से कभी भी कूड़ नहीं दो सिद्दीक जे ज़बान मां जेको लफ्ज निकरंदो मां खुदा पूरो करे छड़ी सुभान अल्लाह सुभान अल्लाह राई फिल मनाम एक औरत आई रसूलुल्लाह जी खिदमत में आई अर्ज के या रसूलुल्लाह मां रात निंद लधिया ख्वाब लथो ता बिलादा न ख्वाब ब किस्म अथव हिकड़ो ख्वाब थींदो त रहमानी ॿियो ख्वाब थींदो त शैतानी ख्वाब रहमानी भी थींदो आहे ख्वाब शैतानी भी थींदो आहे तवज्जो कयो जे करे न बुरो ख्वाब ॾिसो ऐं ख्वाब तकड़ में सब कंहिंखे न ॿुधाइबो सब कंहिंखे न ॿुधाइबो ताबीर अचेस आलिम हुजे त ॿुधायो न त सब कंहिंखे ख्वाब न ॿुधाइबो आहे पर जेकॾहिं ख्वाब तव्हां लहो ऐं उहो ख्वाब अव्हांखे महसूस थो थिए त बुरो आहे परेशानी जो ख्वाब आहे उन ॾिसो मुंहिंजे नबी फरमायो आहे त खॿे पासे ते टे दफ़ा थुक उछलाए पोइ दुआ घुरो अल्लाह इन बुरे ख्वाब को बचा उन ख्वाब जो असर तव्हां ते थींदो ई असांजे सिंध जो मशहूर बुजुर्ग अद ख्वाजा सैयद नजीउल्लाह शाह बादशाह राशिदी नवर अल्लाह मरकदहू के मुरीद चयो त सही मां रोज़ानो तो बुरा ख्वाब रहा निंड वठे ई कोन थी फरमाए पुट दुआ थो कयां अल्लाह कदो सुठो ख्वाब लहंदे चंद ॾींहं खां पोइ मोटी आयो साईं तव्हां दुआ कई रात मूंखे दिलबर मोहम्मद दीदार सुभान अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह अल्लाह हुजूर बैठा है मदीनतुल मुनव्वरा है राजा त चो सुभान अल्लाह हलदो मदीने केर हलदो मदीने हिको बा हलदो न वो जो प्यारो दोस्त आ अदो अनवर सोनो हुसैनी मदीने पाक में रहंदो आ उते मुर्शिदन करीमन जी भी खिदमत कई जिंदगी सजी असां वट छा भी उते मुलाकातूं कंदियूं अथसि हे भी हाणे जल्द मदीने शरीफ तयार आहे हाणे हिनखे न्यापो ॾेई छॾूं त साईं महबूब खे वञी असांजा अर्ज़ा कजाए बाहुड़ू ॿधजाए पर इहे कजाए भला बाहुबली था चयूं हिंदुस्तानी लाहे करे महबूब खे चइजाए त साईं निहाल जे वांग वियो हुउसि उते आशिक रोई पिया चवनि त मुंहिंजी मिठ मदीने दे वाग वरती अलगरी वींदुसि मुंहिंजी मिठ मदीने दे वाग वरती अलगरी सब चवंदा कदे सब मदीने हलंदो मुंहिंजी मिठ मदीने दे वाग वरती अलगरी वींदुसि दिसा दरबार हबीबन जी बजे मोहब्बत मुजीबन जी हथ में खड़ी आबी दिसा दरबार हबीबन जी बजे मोहब्बत मुजीबन जी मगर मोदे मगर मुझे नसीब रे जी मगर मुझे नसीब रे जी शमाओ बरती अलग रीवीन से मुझी बिटड़े मदीने दे बाग वरती अलग रीवीन बल्लारी भोए हजरत जी नसीब थे जाए तुरबत जी हथ में देखो आमीन जो बल्लारी भोए हजरत जी नसीब थे जाए तुरबत जी है ने बड़ी दीवार गुरबत जी
हर गरीब तो चवे मदीने वञा आवाज ने हर गरीब तो चवे मदीने वञा पर साईं बचन जे लाइ ख़र्च कोन्हे ॿ 2.5 लख कारो आया वॾी दीवार गुरबत जी कराउंड वती अल मरीवीन सब चओ मुझी विटड़े मदीने वागवरदी अल मरीवे दुसे सोने जी खिदमत में औरत आई अर्ज़ करनी या हबीब रात ख्वाब ॾिठो कहिड़ो ख्वाब रायतुल मनाम कान नखलत फी दारी वक़त ज़ौजी फी सफर साईं मां ख्वाब ॾिठो मुंहिंजे घर में जेकी खजी उहा खजी पाड़ा खां पटी ऊंधी थी किरी ओ सोना मुंहिंजो मुड़ुस ॿाहिरि सफ़र ते वियो मांखे ख्वाब ॾुखियो छो लॻे मुंहिंजे हबीब फरमायो तुंहिंजो मुड़ुस वफ़ात करे वियो अल्लाह अल्लाह जनाज़ो घर ईंदो हाणे अम्मा घर मोटी हुजूर खां मोटी रोंदी ईंदी घर जो वॾो मुड़ुस बचन जो वारिस दुनिया मां वञी रहियो रोंदी रोंदी ईंदी अदा जी मदीने पाक जी गली ॾेयूं थी अचे हज़रत सैयदना मुर्शिदना अबू बकर सिद्दीक़ मिलियो उन खां ॻाल्हि कोन कई मां ख्वाब रसूल खे ॿुधायो चई सो अबू बकर मां ख्वाब ॾिठो मूंखे ख्वाब जो ताबीर ॿुधाए अम्मा जी अखियुनि में लुड़क छा ॾिठो थी ही ख्वाब मां ॾिठो मुंहिंजी खजी पाड़ो पटिजी किरी वई मुंहिंजो मुर्शिद वियो सफ़र ते फक़ाल अज़हबी फइन्नक तस्तबीन बिही फी हाज़िही लैला अबू बकर फरमायो रोन तुझो मुर्श जिंदा रात जिंदा करींदो अच्छा बसे खड़ी सुभान अल्लाह आगे सुभान अल्लाह तोखे ॻाल्हि सम्झ में तॾहिं ईंदी तॾहिं पूरी रवायत पढ़ा ॿुधो माई घर आई हुजूर फरमायो त वफ़ात करे वियो अबू बकर जो चवे जिंदा माई घर आई इंतज़ार सिज लथो दर खड़कियो दर जो कोने सुभान अल्लाह वाह 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 मुर्स से रात गुजारी सुबह जो रसूलुल्लाह जो खिदमत में आई जी खिदमत में आई हुजूर संगान करी हबीब मुझो मुर्स घर आयो जिंदा हयात हुजूर उन दे ॾिसण था भया उन जो ॻाल्हि ॿुधण था भया हुजूर दिल में ख़्याल पैदा कयो मां त हीअ ॻाल्हि कई हीअ थी चवे बचा जिब्रील वकाल या मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम قلته هو الحق ولكن لما قال صديق او حبيب जेको ख्वाब जो ताबीर अल्लाह कयो हो इहो ई सचो ख्वाब हो मरी चुको हो वाकई मरी वियो हो जनाज़ो घर अचे हा पर हबीब अल्लाह को मोटी अबू बकर के चई अबू बकर जो त जिंदा ईंदी ओ अल्लाह चयो त मरी त वियो हा पर जिंदा करे मोकिलियोसि छो लमा काल सिद्धी मां नालो सिद्दीक़ रखियो थमास सच्चो रखियो थमास ज़बान ते कूड़ नहीं तुसी मता सदाकत में फर्क पइजी वञे इन मुर्दे के जिंदा करे मोकिलियो त सिद्दीक़ सच्चो आहे सुभान अल्लाह नारे तकबीर नारे रिसाला नारे तहबीर नारे हैदरी मुर्शिद हसन मुस्तफा के हम सब अबू बकर हबीब से मोहब्बत रखने आओ कौन सुभान अल्लाह आवाज रखो तो खुली जाओ नबी साईं जा जनाज़ो आयो नबी साईं मुस्लिम जी जनाब अबू बकर सिद्दीक़ अचन था पे मदीने पाक जी अली दे मानी ॾिसो गोया हेॾा अली पियो अचे हेॾा अबू बकर सुभान अल्लाह अबू बकर सिद्दीक़ जी आदत हूंदी कहिड़ी जो परे खां चवंदा अस्सलाम वालेकुम अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाह परे खां चवंदा परे
ऐं असां सलाम छितो सलाम वियो परे खो चंदा ते बाबा न यानी मदद बाबा न यानी मदद गाय वसी बता छो सुभान अल्लाह अगे को मवाली चंदा ये नो आने वाली सुन्नी भी शुरू किया थी असां सुन्नी भी बाबा अली खां मदद वठण को गुनाह कोन्हे अली खां मदद वठण को गुनाह कोन्हे बाक़ी सलाम सां गॾु इहे लफ़्ज़ चवण इस्लाम इजाज़त नथी जेको सलाम रसूलुल्लाह जो अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाह वालेकुम सलाम व रहमतुल्लाह बरकातहू अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाह वी हने क्यों मिलन वालेकुम सलाम व रहमतुल्लाह बरकातहू वी हने क्यों मिलन ये भी आ जेको सलाम में अगराई कंदो जन्नत में अगबे सुभान अल्लाह 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 अबू बकर सिद्दीक हजरत अली साईं सामो था चल अली साईं जे चेहरे के अबू बकर सिद्दीक ॾिठो त मुरकण लॻो छा लॻो मुरकण लॻो ऐं अली वरी अबू बकर खे ॾिठो त मुरकण सुभान अल्लाह अबा दोस्त दोस्त खे ॾिसंदो आहे त ख़ुशि थी वेंदो सुभान अल्लाह इन दोस्त कोन आई अॼु वाकई अॼु ताम सही आयो अॼु वाकई दोस्त रहिया ई कोन अॼु दोस्त रहिया ई कोन ने रात जो औताक में मेहमान ॿी रात जो अच में छोड़ी ताज गाल मां कई जो ॻाल्हाए मथा अॻे अबा वॾड़ा ॻाल्हायो था वॾड़ा बाबा तो सादो ॻाल्हाया वॾड़ा ॻाल्हायो अॻे जेकॾहिं इलाइक़े में को वण जे छांव में वेहंदो हो चवंदो बाबा इन ॻोठ जी ख़यानत न करणी आहे चोरी न करणी आहे जो इन जे ॻोठ जे वण जे छांव में वेठा आहियूं ऐं हाणे पेट बि भरियो बि नहीं यती पर कुमड़ खे भरो बि नहीं वेंदा भरो बि घणो नहीं वेंदा सुभान अल्लाह और चोरी भी नहीं करे वरी चोरी कई न कुरान खरी जे यार हे चोर कुरानी आओ चोमान कुरानी आहे तरी चोरी तो करे कुरान तो लो चोरी वाले कुरान के न छो वने तने चोरी तो करे ना वरी एड़ा साल वधी गलाने जा होशियार कुरान खरी होता के वी दे खबर हुदी तो के देते आ कुरान के करे चुम्मी चंदस्त अल्लाह कनो रब हिदायत इन दुनिया त इन दई हां मां न दी सुभान अल्लाह नबी कुरान कुरान बारन जे रखल ना कुरान माल जे चोरी जे खेण ला ना कुरान झंग में माकते वेहला नायो अरे कुरान पेर में टंगड़े दे नायो मत पेर फटी वजे कुरान तुझे पागल के रखण ला नायो पर यार या गाल भी बुध चाहे क़यामत ॾियारे रसूल कुरान करीम हथ में खणी चंदो त मुंहिंजा रब इन मुंहिंजी उम्मत कुरान जो कदर न कयो इन भी ख्याल जेके आदत पइजी वई जी चोरी जी न त पो पंज वक्त नमाज चलो ना इंशाल्लाह इन सदा पानी थदो थोड़ा टगलाए डाडिया इंशाल्लाह बाकी जेके तो के नमाज न पढ़ण ते शौक आ पर आई माल खाइण जो शौक थी अन्न जो काहिन चोराइण जो गदन खाइण जो या सुभाणे थ्रेशर लगंदो हिकड़ी रात लगंदी मां समझो तो ॻाल्हायो सुभान अल्लाह जे शौक़ थी न वो हिकड़ो कम कर मां ॾिसे केड़ो घर में अमड़ भाॼी पचाए भाॼी पचाए उन ते आंगुर विझ त तुझी आंगुर बाह बर्दाश्त करे वो जी बाह बर्दाश्त करे तो जी बड़े
जे बाह प्रकाश नथी करे न त वो इया बाह भी रोज़ानो रब जे दरबार में दुआ घुरजा त मौला मुखे जन्म जे बाह बचा इंसान दा तू शान तन सके दो न सिंगारल आही तो बाह जो लायक नहीं तो इंसान दा तू शान तन सके दो न सिंगारल आही तो बाह जो लायक नहीं तो चोरी भोरी मरा कुन तुझो तू थीने कुन बाजी चल चली हल जे में जान पर रब रसूल राजी